नाज़रीन, कंदकोट में कत्ल वाक़े जी अफ़सोसनाक ख़बर है जो काम असां शेयर कयूं पिया। कंदकोट ए सेक्शन थाणे जी अदालत जानवरनि जी अस्पताल वटि नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं नतीजे में गोलियूं लगण सबबि नौजवान अज़हर अली मर थरे ते क़तल थी वियो, जॾहिं त हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। फायरिंग सबबि शहरनि में बाज पइजी वई। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ लाश अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। पुलिस मौजूदु वाक़ियो पुरानी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। मारिजी वियल नौजवान जी सुञाणप प्राइवेट उस्ताद अज़हर अली मर तौर थी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JT न्यूज़ कंदकोट।